सिटी कोर्ट कराची में मौजूद आहियूं। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु गनी खे ऐं सरमन मीराणी खे कोर्ट में पेश कयो वियो। उन्हनि जी गिरफ़्तारी जेका आहे उहा ज़ाहिर कई वई हुई। आर्ग्यू हलंदड़ हुआ, उन जे दौरान हू कस्टडी खणी हलिया विया आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त आर्ग्यू दौरान जज इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त हीअ जेका FIR आहे इहा कूड़ ते मबनी आहे। इन जे करे मां हिननि खे बाइज़त बरी थो कयां ऐं मां रिलीज़ ऑर्डर जेको आहे उहो जारी थो कयां। हींअर रिलीज़ लेटर जारी थियो आहे, पर गनी वारनि जी कस्टडी जेका आहे उहा गुम कराए छॾी अथनि। का ख़बर न आहे त छा पोजीशन आहे या छा न आहे, पर ॻाल्हि जेका आहे उहा थोरो सस्पेंस में आहे। इन जे करे मूं सोचियो त मां तव्हां सां इहा ॻाल्हि सॼी सिंध सां शेयर कयां त गनी जो रिलीज़ लेटर जेको आहे उहो जारी थी चुको आहे, पर गनी वारनि जी कस्टडी जेका आहे उहा गुम कई वई आहे। सिटी कोर्ट कराची में मौजूद आहियूं। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु गनी खे ऐं सरमन मीराणी खे कोर्ट में पेश कयो वियो। उन्हनि जी गिरफ़्तारी जेका आहे उहा ज़ाहिर कई वई हुई। आर्ग्यू हलंदड़ हुआ, उन जे दौरान हू कस्टडी खणी हलिया विया आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त आर्ग्यू दौरान जज इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त हीअ जेका FIR आहे इहा कूड़ ते मबनी आहे। इन जे करे मां हिननि खे बाइज़त बरी थो कयां ऐं मां रिलीज़ ऑर्डर जेको आहे उहो जारी थो कयां। हींअर रिलीज़ लेटर जारी थियो आहे, पर गनी वारनि जी कस्टडी जेका आहे उहा गुम कराए छॾी अथनि। का ख़बर न आहे त छा पोजीशन आहे या छा न आहे, पर ॻाल्हि जेका आहे उहा थोरो सस्पेंस में आहे। इन जे करे मूं सोचियो त मां तव्हां सां इहा ॻाल्हि सॼी सिंध सां शेयर कयां त गनी जो रिलीज़ लेटर जेको आहे उहो जारी थी चुको आहे, पर गनी वारनि जी कस्टडी जेका आहे उहा गुम कई वई आहे।